मुल्क में अज 27 यौम तकबीर मल्हायो पियो वञे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां क़ौम खे वाधायूं पेश। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त अॼोके ॾींहुं पाकिस्तान पंहिंजी जोहरी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो। अॼु हू मुल्की ख़ुदमुख्तियारी, इलाक़ाई सलामती जो तहफ़ुज़ जो अज़्म कनि था। एटमी क़ुव्वत हासिल करणु, ताक़त ज़रिए अमन क़ाइमु रखण जो दानिशमंदाणो फ़ैसिलो हो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, डॉक्टर अब्दुल क़दीर ख़ान, साइंसदाननि ऐं इंजीनियर्स खे सलाम पेश। संदसि चवणु आहे त मई 1998 में भारत 5 एटमी धमाका करे असांजी सलामती, दिफ़ा ऐं ख़ुदमुख्तियारी खे चैलेंज कयो हो। नवाज़ शरीफ़ 6 धमाका करे पाकिस्तान खे एटमी क़ुव्वत बणायो। यौम तकबीर क़ौम जे इत्तेहाद, आज़ादी ऐं ख़ुदमुख्तियारी ते सौदेबाज़ी न करण जे ऐलान जो ॾींहुं आहे। हथियारबंद फ़ौजनि जे सरबराहनि चयो आहे त हथियारबंद फ़ौज वतन जे दिफ़ा लाइ मुकमल तयार ऐं पुरअज़्म आहे। 1998 में पाकिस्तान एटमी ताक़त बणिजी उभिरियो। पाकिस्तान ॾखण एशिया में स्ट्रेटेजिक तवाज़ुन बहाल कंदे पंहिंजे दिफ़ा जे हक़ जो इज़हार कयो। पाकिस्तान जी स्ट्रेटेजिक सलाहियत क़ौमी अमानत आहे, जेको अवामी उम्मीदुनि जी अकास आहे। पाकिस्तान जी जोहरी सलाहियत ख़ासि तौर ते दिफ़ाई नोयत ऐं अमन जी ज़ामिन आहे। ISPR मूजिबि हथियारबंद फ़ौज चेयरमैन चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ्स पारां पाकिस्तानी अवाम खे वाधायूं ॾिनियूं। पाकिस्तान जी एटमी ताक़त ईंदड़ नस्लुनि लाइ हिकु मज़बूत ढाल आहे। पंहिंजी ख़ुदमुख्तियारी, वक़ार ऐं मुस्तक़बिल जे तहफ़ुज़ ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कंदासीं। यौम तकबीर फ़ख्र जो ॾींहुं आहे ऐं क़ौम जी लाज़वाल अज़्म जो अहंजाण आहे। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो यौम तकबीर जे मौक़े ते पैगाम चवे थो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे तौरु अंदेशी बेमिसाल जुरत पाकिस्तान खे एटमी ताक़त बणाइण जो ख़्वाबु ॾेखारियो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो दानाई बसीरत सां जोहरी प्रोग्राम खे महफ़ूज़ रखियो ऐं अगराई खे यकीनी बणायो। एटमी दिफ़ा शहीदनि जी अमानत ऐं उन्हनि जी बेमिसाल क़ुर्बानीनि जी अलामत आहे। पाकिस्तान तरफ़ां मस्जिद अक्सा ते इसराइली चिड़ ॾियारींदड़ कार्रवाई जी मज़म्मत। पढ़ी तर्जुमान जो चवणु आहे त मस्जिद अक्सा जी हुरमत पामाल करणु क़बूल जोगी नाहे। क़ाबिज़ इसराइली फोर्सिस ऐं ग़ैर क़ानूनी आबादकारनि जूं कार्रवायूं रद्द कनि था। इसराइल वधीक चिड़ ॾियारींदड़ कार्रवाइयुनि खां पासो करे इसराइल ते स्कूल में ॿारनि खे निशानो बणाइण इंसानियत खे लॼाईंदड़ ॾोह आहे। इसराइल खे जंगी ॾोहनि ते जवाबदेह बणायो वञे। जामशोरे भरिसां लूणी कोट थाणे जी हद में फुर मुज़ाहिमत ते ट्रालर ड्राइवर क़तुल। पुलिस चौकी 10 भरिसां हैदराबाद खां कराची वेंदड़ ट्रालर जे ड्राइवर खां 2 फ़ौरन फुर जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते हथियारबंद गोली हणी कोइटा वासी फैज़ पुट शाकिर खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया। ज़ख़्मी ड्राइवर इस्पताल नियंदे तम ॾेई छॾियो। घोटकी भरिसां हुसैन बेले रोड ते मरीज़ खणी ईंदड़ गाॾी का फुर दौरान मुज़ाहिमत ते ज़ख़्मी थियल पीरसन फोत। ज़ख़्मी रबड़िनू घोटो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। फ़ौजपुर भरिसां ॾोहारियुनि जो पुलिस मोबाइल ते हमिलो, हिकु एहलकार ज़ख़्मी। जंगू मोरी वटि हथियारबंदनि पुलिस मोबाइल ते फायरिंग कई। गोलियूं लॻण सबबि एहलकार नूर ख़ान जखराणी सख़्त ज़ख़्मी थी पियो, इस्पताल मुंतक़िल। वर्कशॉप भरिसां सदर टू शाखे 50 फुट घारो फसल ऐं ॻोठ पाणी हेठि। जमड़ाऊ केनाल मां निकिरंदड़ सदर टू शाखे RD नंबर 8 वटां घारो पियो। घारे सबबि केतिरनि ई एकड़नि ते कमंद समेत ॿियो फसल पाणी हेठि अची वियो। ऐं टंडे बागे भरिसां गाॾी जो मोटरसाइकिल खे टक्कर, पोरियत फोत। हादसे में ख़ालिद शीरी हयाती विञाए वेठो, लाश इस्पताल मुंतक़िल।